पांचो हिकिड़ो फाटल आहे मां हिक ॻोठ जो मालिक नाथो तुम्हारे पान के पास है तो भगवान के पास मुझे सजतो नहीं गया मुझे सजतो नहीं गया ये कोई निशान के पास है। कढण भरसां ॻोठ हाजी अब्दुल कादिर बिरोही में सिंध एजुकेशन फाउंडेशन जे तावन सां हलंदड़ लाड़ एलिमेंट्री पब्लिक स्कूल में 8वीं क्लास जे शागिर्दनि जे मान में अलविदाई पार्टी ऐं सालियाने इम्तिहाननि में पोज़ीशन माणींदड़ ॿारनि खे एवॉर्ड ॾियण वारी तक़रीब मुनक़द कई वई। तक़रीब में स्कूल जे शागिर्दनि ऐं शागिर्दाणियुनि तक़रीरूं खाका ऐं टेबलोस पेश करे ख़ूब दाद हासिल कयो। तुम्हारे पान के पास है तो भगवान के पास मुझे सजतो नहीं गया मुझे सजतो नहीं गया ये कोई निशान के पास पांचो हिकिड़ो फाटल आहे मां हिक ॻोठ जो मालिक नाथो। तक़रीब में कढण प्रेस क्लब जे सदर मुबारक अली वायरो, मोहम्मद सलीम कुंभार, रहीम बख्श मेहराणपुटो, निहाल कुमार समेत स्कूल जे शागिर्दनि, उस्तादनि, वालदेन ऐं इलाइक़े जे मोज़ज़ीन वॾे अंग में शिरकत कई। रिज़ल्ट इलाइटे थर्ड साइड जो स्कूल है जंहिंमें ते सुठी तरबियत ऐं तइलीम ॿारनि खे ॾिनी वञे थी। असांजो वालिदीन सां इहो ई गुज़ारिश आहे त उहे पंहिंजे ॿारनि खे रेगुलर स्कूल मोकिलनि, उन्हनि खे घर में सुठो माहौल प्रोवाइड कनि ऐं स्पेशली पंहिंजी नियाणियुनि खे पंहिंजी छोकिरियुनि खे स्कूल मोकिलनि। मूंखे जाम ख़ुशी रही आहे, मूंखे इनाम मिलियो आहे। 3 क्लास जी छोकिरी आहियां, मूं पोलिशन कई आहे, मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे। ॿियनि वालिदनि खे खपे त नियाणियुनि खे छॾनि स्कूल में पढ़ाइनि। स्कूल में ॾाढो सुठो प्रोग्राम थियो आहे, मूंखे उमेद आहे त रोज़ हमेशह लाइ इहो प्रोग्राम थींदा रहनि। प्रोग्राम में अचण थियो तमामु बहितरीन ॿारनि रिज़ल्ट ॾिनी, ॿारनि तमामु सुठो ॻाल्हायो, हर हिकु पंहिंजे हिसाब सां तक़रीर जे हवाले सां ड्रामनि जे हवाले सां तमामु सुठो ॻाल्हायो। हिन हेॾे सारे पोइते पियल इलाइक़े में असांखे एतिरी वॾी ख़ुशी आहे जो असां सोचे बि नथा सघूं जेको कुझु हिते थियो आहे। इहा हक़ीक़त मां चवां पियो, रुॻो इहो मीडिया ते अची चवण ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे। उस्ताद उन्हनि जी महिनत सां हिते प्रोग्राम पुॻो आहे। असांजा ॿार अॻिते हली असांजे इलाइक़े जी रहनुमाई कंदा, असांखे रोशन ख़्याल ॾांहुं मुंतक़िल कंदा, असांजो इलाइक़ो अॻिते हली रोशन थींदो इन ॿारनि जी वजह सां। तक़रीब जे आख़िर में सालियाने इम्तिहाननि में निमाया कारकर्दगी ॾेखारींदड़ शागिर्दनि ऐं शागिर्दाणियुनि में एवॉर्ड ऐं सर्टिफिकेट तक़सीम करे संदनि हौसला अफ़ज़ाई कई वई ऐं स्कूल इंतिज़ामिया पारां आयल महिमाननि जा थोरापण मञिया विया।